भारतीय सिंदूर धूड़ भारतीय हमलनि जे जवाब में पाकिस्तान इंडिया के टोटा चबाए छॾिया। पाक फौज भारतीय अगराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾींदे 5 जंगी जहाज़ ऐं ब्रिगेड हेडक्वार्टर तबाह करे छॾियो। 3 ड्रोन बि ज़मीन पोस्ट पाक फौज एलओसी ते अॻिभराई कंदे कई भारतीय पोस्टूं बि तबाह करे छॾियूं। ॾंद खटा थियण बाद भारतीय फौज शिकस्त तस्लीम करे वरिती। एलओसी ते अछो झंडो फड़काए छॾियाऊं। रात जी काराड़ में भारत जी पाकिस्तान ते हुला 6 मुख़्तलिफ़ हदनि ते 24 हमला 26 शहरी शहीद 46 ज़ख़्मी। पाक फौज जे तर्जमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो चवणु आहे त भारत रात जी ऊंदाही में पाकिस्तान ते बुज़दिलाणो हमलो कयो। भारत भावलपुर कोटली मुज़फ़राबाद अहमदपुर शिरकिया ऐं मुरीके ते मिसाइल हमला कया। मस्जिदनि ऐं इबादतगाहुनि खे निशानो ॿुधाए वियो। रात खां वठी लाॻीतो भनकड़ी थी रही आहे। भारत एलओसी ते आर्टरी जे शेलिंग करे रहियो आहे। पाक फ़िज़ाइया जा समूरा जहाज़ मुकमल तौर ते महफ़ूज़ आहिनि। पाक फौज कंट्रोल लाइन ते वधीक भारतीय पोस्टूं तबाह करे छॾियूं। सिक्योरिटी सरियन मौसूल पाक फौजी जवाबी कार्रवाई में बटा सेक्टर ऐं दुश्मन जे धर्मसल नंबर 1 ऐं 2 पोस्टूं तबाह थी वयूं। एलओसी ते निसाफी सेक्टर साम्हूं भारतीय फौज जे शाहपुर 3 पोस्टूं बि तबाह। गुफ्ता डना ऐं पंडू सेक्टर में चेक पोस्ट जंगलपन के पाक फौज उॾाए छॾियो। पाक फौज चोरा सेक्टर में पोस्ट ऐं बरनला सेक्टर में भारतीय ड्रोन किराए छॾियो। कोट कटेरा सेक्टर कोटली में दुश्मन जे सरलिया 1 पोस्ट खे निशानो करे पर्त करे छॾियो। वज़ीर आज़म की सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो इजलास जारी। इजलास में मुल्क जी मजमूई सिक्योरिटी सूरत हाल जो जाइज़ो वरितो पियो वञे। इजलास बाद वज़ीर आज़म क़ौम खे ख़िताब कंदो। पाकिस्तान भारतीय फौज ने बुज़दिलाणे हमले बाबति गॾियल क़ौम जी सलामती काउंसिल खे आगाह करे छॾियो। वॾे तर्जुमान जो चवणु आहे त पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे सलामती काउंसिल खे भारतीय अगराई खां आगाह कयो। भारतीय फौज पाकिस्तान जे शहरी इलाइक़नि ते हमला कया ऐं मासूम शहरी खे निशानो बणायो। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां भारतीय अगराई जी मज़म्मत। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त शहरी इलाइक़नि खे निशानो बणाइण ऐं बिना जवाज़ भारतीय हमलो आलमी कानून गॾियल क़ौम जे चार्टर ऐं पाकिस्तान जी ख़ुदि मुख़्तियारी जी भनकड़ी आहे। भारत जा बुज़दिलाणा क़दम फ़ाशिस्ट हुकूमत जो हक़ीक़ी चहिरो वाइको कनि था। भारतीय हुकूमत पंहिंजी सियासी एजेंडा खे अॻिते वधाइण लाइ इलाक़ाई अमन इस्लामती दाव ते लॻाइण लाइ तयारु आहे। हथियारबंद फौज वतन जे हिक इंच जे दिफ़ा लाइ पूरी तरह तयारु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त दुश्मन खे ख़ुदनि मक़सदनि में कामयाब थियण न ॾींदा। क़ौम ऐं पाक फौज पाकिस्तान जे दुश्मन खे मुंहुं ॾियण चङी रीति ॼाणे थी। पाकिस्तान तरफ़ां भारत जे बुज़दिलाणे हमले जो भरपूर जवाब ॾिनो पियो वञे। पाकिस्तान भारतीय अगराई जे जवाबी कार्रवाई में बरतरी हासिल करे वरिती। पाक फ़िज़ाइया भारतीय चारे जो भरपूर जवाब ॾींदे हिंदुस्तान जा 5 जंगी जहाज़ किराए तबाह करे छॾिया। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जूं ॻाल्हियूं सत्समा पारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारर जो चवणु आहे त भारत प्लांट वठण आयो ऐं भॼी वियो। हिंदुस्तान अछो झंडो फड़काए पंहिंजी शिकस्त मञे वरिती आहे। अछो झंडो फड़काइण भारतीय मीडिया जी बि शिकस्त आहे। भारतीय फौज शहरी इलाइक़नि खे निशानो बणायो। पाकिस्तान भारत जा जंगी जहाज़ किराया कंहिं शहरी खे टारगेट न कयो। भारत वटि पहलगाम वाक़े में पाकिस्तान जे मुलविस हुजण जा के सबूत न आहिनि।
भारत जो बिस्तिलाड़न हमलन में शहरी इलाइकन के निशान बनाए जंगी जारियत आहे मासूम वतनी बारन के निशान बनाए ताकत न पर दरिंदगी आहे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी जो पाकिस्तान ते भारतीय हमले ते रद्द अमल चवी तो कौम जी भरपूर हिमायत से हथियारबंद फौज अगराई जो जवाब दे रही आहे भारतीय जारियत के चिभड़ियो पींदो हो पंहिंजी खुद मुख्तारी जी भनकड़ी बर्दाश्त न कंदा। अमरीका पाकिस्तान ते भारतीय हमले के शर्म जोगो करार ॾेई छॾियो। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे असां हाणे पाकिस्तान ते भारतीय हमलनि जो ॿुधो आहे। पाकिस्तान ऐं भारत कई ॾहाकनि खां भिड़ी रहिया आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जूं मीडिया सां ॻाल्हियूं। रहीम यार खान वेझो मोटरवे M5 ते मुसाफ़िर बस ऐं ट्रॉलर विच में टक्कर 8 ॼणा फौत खां वधीक ज़ख़्मी फौतियुनि में औरतूं ॿारड़ा ऐं मर्द शामिल। पुलिस मूजिबि मुसाफ़िर बस कराची खां रावलपिंडी तरफ़ वञी रही हुई। ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां नीगर ऐं पुलिस एहलकार समेत 3 ॼणनि जा लाश पुलची स्टेशन भरिसां कच्चे जे इलाइक़े घेलपुर बचाव बंद पर नीगर जो वाटर कोर्स पार्क लुक पे लाशत नीगर जे हसनैन मीणू जे नाले सां सुञाण कई वई। पार्सन मूजिबि नीगर काल शाम खां घरां निकिरण बाद गुम थी वियो हो। माजिद भरिसां ओवरहेड ब्रिज पर रिटायर्ड पुलिस एहलकार जो प्रेसरा नमूने लाशत पोती जी ककड़ पासी उमिरि बुघियो तौर सुञाण कई वई। पुलिस मूजिबि रिटायर्ड एहलकार जे जिस्म ते ज़ाहिरी तौर तशद्दुद को बि निशान नाहे। वर्कशॉप जो नारा केनाल में 3 ॾींहं अॻु बुरी फौत थियल धनार अला जुडो शहर जो लाशत अची पियो।